जी वेलकम टू माय चैनल स्किल्स फॉर यू में अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे काइंड्स ऑफ नाउन। नाउन जा क़िस्म कहिड़ा आहिनि ऐं उनजो यूज़ जेको आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। त अचो त पढ़ूं था नाउन जा क़िस्म। त नाउन जा क़िस्म घणा आहिनि? देयर आर 5 काइंड्स ऑफ नाउन। कहिड़ा कहिड़ा? नंबर 1 प्रॉपर नाउन। ॾिसो प्रॉपर नाउन छा आहे? इसम में ख़ासि। प्रॉपर नाउन खे जो PROPER प्रॉपर नाउन NOUN प्रॉपर नाउन माना इसम ख़ासि। ठीक है। नंबर 3 प्रॉपर नाउन छा हूंदो? कंहिं ख़ासि शइ जो नालो, कंहिं ख़ासि शइ जे नाले खे छा चवंदा? प्रॉपर नाउन चइबो आहे। ठीक है। देन COMMON कॉमन नाउन माना इसम आम, कंहिं आम शइ जे नाले खे माना हर कंहिं लाइ इस्तेमालु थिए आम शइ जो नालो हूंदो उहो हूंदो आहे कॉमन नाउन। नंबर 3 हूंदो कलेक्टिव नाउन मतिलबु इसम जमा। कलेक्टिव नाउन माना इसम जमा घणा हुजनि। ठीक है। तंहिंखां पोइ नंबर 4 एबिस्टिक नाउन इसम ज़ात मतिलबु अहिड़ो नाउन जेको ॾिसण में न अचे, उहो पंहिंजो आहे एबिस्टिक नाउन इसम ज़ात। नंबर 5 आहे मटेरियल नाउन इसम जिन्स माना अहिड़ो इसम जंहिंमां का शइ ठही सघे उहो पंहिंजो आहे मटेरियल नाउन माना इसम जिन्स। त अचो पढ़ूं था अॻिते ॿिनि इसमनि खे अॼु पढ़ूं था। ॿिनि जेको काइंड्स ऑफ नाउन आहे, ॿ जेको काइंड्स ऑफ नाउन आहे उनखे पढ़ूं था। पहिरीं जेको आहे प्रॉपर देन एंड कॉमन नाउन। त अचो हिनखे डिस्कस था। जी त अचो पढ़ूं था प्रॉपर एंड कॉमन नाउन। ठीक है। प्रॉपर एंड कॉमन नाउन छा आहे? प्रॉपर नाउन जो मूंखे ॿुधायो त इसम ख़ासि आहे। ॾिसो मुंहिंजी डेफिनेशन अहिड़े तरीक़े सां स्पेसिफिक नेम ऑफ अ पर्सन प्लेस थिंग और एनिमल। मतिलबु हिकु अहिड़े ख़ासि नालो, चाहे ख़ासि नालो हुजे उनखे पाण को बि ख़ासि नालो आहे उनखे पाण छा चवंदा आहियूं? प्रॉपर नाउन चवंदा आहियूं। प्रॉपर नाउन जी एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां आहिनि। त एग्ज़ाम्पल जी शहर जो ॾिसो उमरकोट हिकिड़ो प्रॉपर शहर आहे। इनखां ॾिसो को बि शहर कोन्हे, इनखां का आम कोन्हे। ॿियनि जो नालो भले हिकु नालो आहे, प्रॉपर नालो आहे हिन जो उमरकोट। ठीक है। त हीअ थी वियो छा आहे? पंहिंजो प्लेस में थी वियो। पर्सन जो एग्ज़ाम्पल आकाश ॾिसो। ऐं जेको आहे थिंग जो छा हूंदो? थिंग जो अहिड़ी करे छॾियो था जी डॉलर पेन। ठीक है। ऐं एनिमल ॾेई सघो था, एनिमल जो जेको बि नालो ॾेई सघो था जी पपी या टॉमी टॉमी ॾिसो ही पंहिंजा एग्ज़ाम्पल है। हाणे हिन हिकिड़ी शइ मूंखे ज़रूरु यादि रखणी आहे त जॾहिं को बि प्रॉपर नाउन लिखिबो त उनजो पहिरियों लेटर जेको आहे उहो हमेशह कैपिटल हूंदो। ॾिसो पहिरियों लेटर हमेशह छा हूंदो? कैपिटल हूंदो। त हीअ पंहिंजो आहे प्रॉपर नाउन माना हिन में जेको बि पहिरियों कंहिं शइ जो नालो अहिड़ो नालो जेको वन ऑफ द पॉपुलर हुजे, वन ऑफ द स्पेसिफिक हुजे माना आम न हुजे, ख़ासि हुजे, हर कंहिं लाइ इस्तेमालु न थिए। ठीक है। उहो हूंदो आहे प्रॉपर नाउन। ठीक है। ख़ासि शइ जो आहे। हाणे कॉमन नाउन जा छा हूंदो आहे? कॉमन नाउन एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां आहे जीअं कॉमन नाउन खे इसम आम चइबो माना हर कंहिं लाइ। कॉमन नेम ऑफ अ पर्सन प्लेस थिंग और एनिमल मतिलबु कॉमन नालो हूंदो, आम नालो जेको माण्हू लाइ इस्तेमालु थिए, जाइ लाइ इस्तेमालु थिए माना हर कंहिं लाइ इस्तेमालु थिए। प्लेस लाइ बि इस्तेमालु थी सघे थो, शयुनि लाइ बि इस्तेमालु थी सघे थो। एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां वठूं था। एग्ज़ाम्पल आहे लाइक ही सो कॉमन अहिड़े तरीक़े सां सिटी हिते पाण उमरकोट ॾिनो त उमरकोट जेको हिकिड़ो ई शहर आहे असां वटि। ठीक आहे। पाण वटि हिकिड़ो ई शहर आहे त उमरकोट थी वियो। उमरकोट पाण खे नालो आहे मुंहिंजो। सिटी ॾिसो शहर, सिटी माना शहर। हाणे शहर सभु आहिनि, जेको बि शहर आहिनि पोइ चाहे उमरकोट हुजे, कुंडरी हुजे, उनखे पाण सिटी चवंदा आहियूं। त भले उहो कराची हुजे त उनखे सिटी चवंदा आहियूं। त हीअ कॉमन आहे। ठीक है। नंबर 2 में पंहिंजो छा थो अचे? थिंग में पाण अहिड़े तरीक़े से थींदा जी
नंबर 3 में छा आहे पंहिंजो नेमो पर्सन बस थी होगा बॉय गर्ल ॾिसो ही आम आहिनि बॉय छोकिरो ऐं बि छोकिरो ॿिया सभु छोकिरा जेको छोकिरा आहिनि उहे सभु छोकिरा थी सघंदा गर्ल्स सभई छोकिरियूं ठीक है उनके गलत चीज़ होगा पर उन जो को ख़ासि कोन हाणे गलत चवां थो त कंहिंजा मुंहिंजो पॉइंट आहे मुंहिंजो कंहिंजा इशारो आहे इहो त पाण ख़बर कोन थी पए त गर्ल्स जेको आहे सभिनी लाइ आम आहे त इस्तेमालु थिए थो ऐं बॉय जेको उहो बि आम आहे त सभिनी लाइ इस्तेमालु थिए जी तंहिंखां पोइ ॿियो छा आहे जी मार्कर ठीक है बॉय गर्ल मार्कर ठीक है यहाँ होगा हॉर्स ठीक है हाँ ॾिसो यहाँ डॉग हाँ ॾिसो ये छा आहे आम नाला आहिनि माना मार्कर जेको आहे हीउ मार्कर आहे त ॿिया जेको मार्कर आहिनि उहो मार्कर आहे पर कंहिं बि शइ जो अगरि नालो अगरि डॉलर पेन या डॉलर मार्कर हुजे उन कंपनी जो नालो ॾिनो वियो उनखे नालो ॾिनो उहो स्पेसिफिक थी वियो पोइ माना आम ख़ासि थी वियो त उहो थी वियो प्रॉपर नाउन ऐं ॾिसो ख़ाली त मार्कर ॾिनो वियो त मार्कर सभई जेको हिप मार्कर आहे ॿियो क़िस्म जा जेको आहिनि सभु मार्कर आहिनि सभिनी खे मार्कर चवंदा आहियूं पिया सभिनी लाइ मार्कर नालो इस्तेमालु थींदो आहे पोइ कहिड़ी कंपनी जो हुजे ठीकु आहे त हीअ आम आहे ऐं डॉग हाणे कुता जेको हर क़िस्म जो कुतो जेको कुता आहिनि कुता ई आहिनि उनखे डॉग ई चइबो आहे अगरि उनखे नालो ॾेई छॾूं था जीअं टॉमी ॾिनो हिते त उहो थी वेंदो पंहिंजो ख़ासि त ॾिसो अगरि हीअ वीडियो खे कीअं लॻी इन वीडियो में कुझु सम्झ में न आयो असांखे कमेंट में पुछियो वीडियो कीअं लॻी उहो ॿुधाइजो ऐं लाइक कजो चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल जे आइकन खे दॿाईंदा ऐं अॻियां जेको वीडियो आहे उनमें असां तव्हांखे खोड़ सारियूं शयूं ॾियण वारा आहियूं ऐं अॻिते हली असां तव्हांखे खोड़ सारा ॿिया बि मुख़्तलिफ़ टॉपिक जेको असां स्टार्ट करण वारा आहियूं लाइक फिज़िक्स आहे केमिस्ट्री आहे सिंधी अदब आहे KG जा जेको लेसन आहिनि 1st क्लास KG खां वठी 12 ताईं असां जेको क्लासूं शुरू करणा आहियूं मोबाइल रिपेयरिंग तमामु खोड़ सारा कोर्स आहिनि उनजे लाइ असांखे सिर्फ़ु हिकिड़ो ई कमु चैनल खे सब्सक्राइब कंदा फ्री में को बि चार्ज कोन्हे ठीकु आहे ऐं लाइक कंदा वीडियो खे असांजो जेको वीडियो चवंदो लाइक कजो वॉच कजो ऐं बिल्कुलु बारीक़ सां वॉच कजो जीअं मूंखे सम्झ में अचे ठीकु आहे थैंक यू अल्लाह हाफ़िज़